शादी जे ख्वाहिशमंदनि लाइ वॾी ख़बर अची वई। निकाह जो सॼो निज़ाम ई तब्दील थी वियो आहे। हाणे सॼे मुल्क में रजिस्टर्ड निकाह जो निज़ाम ख़तम करे नओं डिजिटल टैब सिस्टम मुतारिफ़ करायो वियो आहे। ज़रियनि मूजिब सॼे मुल्क में हाणे निकाह रजिस्टर्ड ख़तम कया वेंदा। निकाह रजिस्टर्ड जी जाइ ते हिकु टैब मुतारिफ़ करायो वेंदो। इमाम मस्जिद खे लोकल गवर्नमेंट वारा 1 महीने जो कोर्स कराईंदा। टैब ते निकाह पढ़ाइण जो निकाह ख़्वां जो अकाउंट ठाहियो वेंदो। उन में निकाह जी फी निकाह ख़्वां जमा कराईंदो। शाहिदनि जा शनाख़्ती कार्ड पहिरियां स्कैन थींदा, पोइ बायोमेट्रिक खां पोइ जेकॾहिं शनाख़्ती कार्ड जी स्कैनिंग ऐं अंगूठे जा निशान मैच थिया त शाहिद क़बूल हूंदा। कुंवार जी तस्वीर बि मौलवी साहब पाण कढंदो। जेकॾहिं घोट इश्तिहारी या कंहिं केस में फाथल या टैक्स चोर निकितो त घोट खे मौके ते ई गिरफ़्तार कयो वेंदो, छो त टैब जो तस्वीरी राब्तो नादरा सां गंढियल हूंदो। जेकॾहिं हिकु निकाह जी फी जमा न कराई वई त ॿियो निकाह दाख़िल न थी सघंदो। इमाम मस्जिद जी सिम ज़रिए पैसा लोकल गवर्नमेंट जे अकाउंट में मुंतक़िल थींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk